अस्सलाम वालेकुम। मां ऐं तव्हांजो पंहिंजो नजीबुल्लाह। जीअं त तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां कुझु हिन तरीक़े सां इंग्लिश जा जुमिला ॻाल्हाए सघो था। कीप सिटिंग हेयर, हिते वेठा हुजो। कीप सिटिंग हेयर। स्टे अवे फ्रॉम इट, हुन खां परे रहो। स्टे अवे फ्रॉम इट। ईट फूड, मानी खाओ। ईट फूड। गो टू स्लीप नाउ, हाणे सुम्ही पओ। गो टू स्लीप नाउ। डू इट यूअर सेल्फ, इहो पाण कयो। डू इट यूअर सेल्फ। रन फास्ट, तेज़ भॼो। रन फास्ट। ब्रिंग मी दैट थिंग, हुअ शइ मूंखे खणी ॾियो। ब्रिंग मी दैट थिंग। हू स्कॉल्ड यू, तोखे कंहिं दड़का ॾिना। हू स्कॉल्ड यू। गेट इन द कार, गाॾी में वेहो। गेट इन द कार। ब्रिंग इट फ्रॉम शॉप, इहा दुकान तां वठी अचो। ब्रिंग इट फ्रॉम शॉप। गो अप स्टेयर्स, मथे वञो। गो अप स्टेयर्स। कम डाउन स्टेयर्स, हेठि अचो। कम डाउन स्टेयर्स। रिटर्न द अमाउंट, पैसा वापसि कयो। रिटर्न द अमाउंट। डू इट क्विकली, जल्दी कयो। डू इट क्विकली। व्हाट डज़ इट मैटर, इन्हनि अल्फाज़नि खे ॿियनि इंग्लिश लफ़्ज़नि में बि इस्तेमालु करे सघो था। जीअं व्हाट्स हैपन, व्हाट डज़ इट मैटर, व्हाट्स हैपन, छा मसइलो आहे। वधीक अहिड़नि जुमिलनि हासिलु करण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। थैंक यू।